अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यत इम्लाक़। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। बरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइयों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानहु अमन वालहु जे पाक किताब कुरान करीम फुरकान अज़ीम जी सूरह बनी इसराइल मझां हिकायत सगोरी जो नंढड़ो हिस्सो तिलावत कयो आहे। हमेशा दस्तूर मामूल हूंदो आहे त अहम मौज़ूअनि ते जुमे जो ख़ुतबो अर्ज़ रखंदो आहियां। अॼोके हिन जुमातुल मुबारक जे ख़ुतबे जो ख़ासि मौज़ू औलाद जी तअलीम ऐं तरबियत आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त शाल रब्बे काइनात पंहिंजे महबूब जे सदके जेके बे औलाद आहिनि, अल्लाह ताला उन्हनि खे सालिह औलाद अता फ़रमाए। जेके साहिब औलाद आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जी औलाद खे नेक साले फ़र्मा बरदार बणाए। दोस्तान गिरामी, जंहिंखे अल्लाह ताला घणा पुट ऐं न्याणियूं ॾिए त उनखे लाज़िम आहे त सभिनी बचड़नि सां हिकु जहिड़ो सलूक करे, हर हिक सां हिकु जहिड़ो प्यार ऐं मुहबत रखे, मिल्कियत विरहाए त हर हिक खे हिकु जेतिरो हिसो ॾिए, का शइ विरहाए हर हिक खे बराबरि भाङो ॾिए। हलंदड़ दौर जे अंदरि ॾिठो वियो आहे त अक्सर माण्हू जॾहिं ॿी शादी कनि था त पहिरीं ज़ाल बि उन्हनि खे नथी वणे, उन मां जेको औलाद थियो उन तां आरो खणी वञनि था ऐं इहा बेअख्याई आहे जेका न करणु खपे। मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एदलू बैन अबनाइकुम, एदलू बैन अबनाइकुम। मुझे आका फरमायो त पंहिंजी औलाद जे विच में अदुल कयो, पंहिंजे औलाद जे विच में अदुल कयो। औलाद जे विच में राशा खाशा करण, हिक खे वधीक नवाज़ण,
ॿिए ॾे न निहारण इहो ज़ुल्म आहे। अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़ुल्म खां मना फरमाई आहे। दोस्तान गिरामी सल्फ़े सालिहीन जी आदत हूंदी हुई त औलाद खे चुमी ॾियण में बि अदुल कंदा हुआ। हर हिक पुट खे हिक जेतिरियूं चुमियूं ॾींदा हुआ। जॾहिं अबो घर में अचे औलाद सभई बचड़ा मिलण ईंदा त ईअं न थिए जो हिकिड़े बच्चे खे ॿ चुमियूं ॾे, ॿिए बच्चे खे हिकिड़ी चुमी ॾे। मुंहिंजे आका फरमायो ईअं न कयो। जेकॾहिं बचड़नि खे प्यार था ॾियो तॾहिं बि बराबरि ॾियो, हिक जेतिरो ऐं हिक जहिड़ो ॾियो। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक, ऐं पंहिंजे बचड़नि खे बुख जे डप खां क़त्ल न कयो। जीअं हलंदड़ दौर में जाहिल माण्हू कनि पिया, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो अव्हां ईअं न कयो। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा उम्मतियो, मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिक भेरे मजलिस जारी आहे। रहमत वारा हबीब नबी मस्जिद में वेठा आहिनि, हुजूर जा सब सहाबी वेठा हुआ। एतिरे में हुजूर ॾिठो संदन हिकिड़ो सहाबी सगोरो आहे, ओचितो ॿाहिरां नंढड़ो मासूम ॿारड़ो सभी हुजूम जे अंदर घणनि माण्हुनि खे ॻोल्हींदे जॾहिं उन जी पंहिंजे पीउ ते नज़र पई, उन सहाबी सगोरे जे वेझो आयो। उन सहाबी सगोरे उनखे पंहिंजी कच्छ में सॼे गोॾे ते वेहारियो। हाणे हुजूर इहो ॾिसी रहिया हुआ। एतिरे में थोरी देरि खां पोइ उन जो ॿियो बच्चो आयो। ईअं ॻोल्हींदे पंहिंजे पीउ जे वेझो आयो। उन बच्चे खे भरिसां वेहारियईं, मथे ते हथ रखियईं। रहमत वारे हबीब फरमायो सहाबी न इहो इंसाफ़ नाहे। हुजूर फरमायो त इहो इंसाफ़ नाहे। जीअं तो पहिरें बच्चे खे चुमी पंहिंजे सॼे गोॾे ते वेहारियो आहे, ईअं ॿिए बच्चे खे गलनि ते चुमी ॾेई खॿे गोॾे ते वेहार। जॾहिं हिकिड़ो बच्चो साॼे गोॾे ते, ॿियो कच्छ में खाॿे गोॾे ते वेहारी। मुंहिंजे महबूब फरमायो हाणे तो सही कयो आहे। ॾिसो हुजूर फरमाइनि था त पंहिंजे बच्चनि खे बराबरि जो प्यार ॾियो, कंहिंखे घटि कंहिंखे वधि न सम्झो। दोस्तो, मुस्नद अहमद जी रवायत आहे, मुंहिंजे आका फरमायो रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो सहाबी आहे, हज़रत बशीर नालो आहे। उन सहाबी सगोरे सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे संदसि ज़ाल संदसि घर वारीअ चयो त मुंहिंजे हिन पुट खे ग़ुलाम वठी ॾे, नौकर वठी ॾे जेको हिन जी ख़िदमत में रहे। अॼुकल्ह बि असांखे ज़ालूं घर वारियूं फरमाइश कंदियूं आहिनि त मुंहिंजे हिन पुट खे कार वठी ॾे। ख़बर तॾहिं पई हिकिड़े वटि कार, ॿियो पंधु पियो घुमे। हिकिड़े पुट खे सुठो कारोबार, ॿियो ईअं पियो घुमे। रहमत वारे आका नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। जॾहिं उन सहाबी पंहिंजे घर वारी ज़ाल जे चवण ते पंहिंजे पुट खे ग़ुलाम वठी ॾिनो, अर्ज़ कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां गवाह रहो त मूं पंहिंजे पुट जी ख़िदमत जे लाइ हिनखे नौकर जंहिंखे पाण सॾियूं था ग़ुलाम वठी ॾिनो आहे। आका फरमायो त औलाद घणी अथई, ॿिया पुट अथई? अर्ज़ कई हा साईं, ॿिया बचड़ा बि आहिनि। हुज़ूर फरमायो पोइ इहो ज़ुल्म आहे, हिकिड़े पुट खे ग़ुलाम वठी ॾी, ॿिया बचड़ा ईअं हुजनि, ॿियनि खे बि ग़ुलाम ॾे। इंसाफ़ तॾहिं आहे। बाक़ी इन ज़ुल्म वारी ॻाल्हि में मूं अल्लाह जे रसूल खे गवाह न बणा, शाहिद न बणा। इहो ज़ुल्म आहे जो तूं हिकिड़े पुट खे हक़ ॾी ऐं ॿिए पुट खे न ॾी, इहो ज़ुल्म आहे। रसूलुल्लाह इन जो गवाह न बण बुस। दोस्तो,
दुनिया के अंदर नेक साले फर्मा बरदार कई आहिन, कई अचन पिया, कई थियन पिया। मुझे आका रहमत वारे हबीब जा उम्मतियो अबरार एक रुतबो आ। अबरार यानी नेकोकार जन के अल्लाह ताला कुरान करीम में वाखाण्यो आ। हजरत अब्दुल्लाह बिन उमर रदी अल्लाह अन्हु फरमाइन था त अबरार उहे आहन अन्नहुम बर्रुल आबा वल अबना लिअन्न कमाल वालिदैका अलैका हक्कन कज़ालिका लवलदिका अलैका हक्का। अबरार उहे आहिन जेके पीरन सां बि नेकी कन त पुटन सां बि नेकी कन। छो त जहिड़ी तरह तव्हां ते वालिदैन जो हक़ आहे अहिड़ी तरह तव्हां जे मथां औलाद जो बि हक़ आहे। हदीस शरीफ में अचे थो अक्रिमू औलादकुम व आसिनू अदबहुम, पंहिंजे औलाद जी इज़्ज़त कयो ऐं उन्हनि खे सुहिणा अदब सेखारियो। पीउ न पंहिंजे पुट खे गारियूं ॾींदो त इहो इंतिहाई ग़लति आहे, पुट खे बेअदबी पियो सेखारे। अॼुकल्ह त आहे ईअं चुरा जी अबाओ इहो अचे थो न इनखे घरोड़े बुझो ॾे, पीउ चवंदो पुट खे इनखे गार ॾे। रहमत वारे हबीब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ख़बरदार पंहिंजी औलाद खे अदब सेखारियो। अक्रिमू औलादकुम व आसिनू अदबहुम, पंहिंजे औलाद जी खे पाण बि गारियूं न ॾियो, पाण बि पंहिंजे औलाद जी इज़्ज़त कयो त गॾोगॾु उन्हनि खे अदब बि सुहिणा सेखारियो। ईअं न त कंहिं कचहरीअ में पुट अचे उनखे वेही गारियूं ॾे, घटि वधि ॻाल्हि आहे, दड़का वेही ॾे, दमान वेही ॾे, चोरा ही बि नथो करी, वरी दोस्तनि खे चओ त पुट मुआरो ही न। ख़बरदार आका फरमायो इहा तोखे तरबियत करणी आहे त पंहिंजे मुंहुं कर, माण्हुनि जे मुंहं ते पंहिंजे बच्चे जी बेइज़्ज़ती न कर, औलाद जी इज़्ज़त करणु सिखो। जेकॾहिं कंहिंखे अल्लाह ताला कुशादो रिज़्क़ ॾिनो आहे, कंहिंसां ज़ुल्म करण या कंहिंजो हक़ फबाइण बग़ैर औलाद खे कुझु मिल्कियत दुकान मकान या ज़मीन ठाहिण में को हर्ज न आहे, पर जेकॾहिं कंहिं वटि मिल्कियत हुजे त मरण खां अॻु उनखे ज़ाया न करणु खपे। पंहिंजे वारसनि खे जेके वारस आहिनि उन्हनि लाइ छॾे वञे। ऐं के माण्हू कुराड़ा थींदा त पंहिंजी मिल्कियत सभु खपाए छॾींदा। आदत हूंदी आहे त के माण्हू पंहिंजे आख़िरी उमिरि में पंहिंजी सभु मिल्कियत ज़ाया कनि था। दोस्तान गिरामी मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन मना फरमाई आहे। हदीस शरीफ में अचे थो इन्नक इंतज़र वरसतक अग्निया खैरुल लक मिन अन तज़रहुम आलतन यतकफ़फ़ून अन्नास। जेकॾहिं तूं पंहिंजे मरण पोयां पंहिंजे वारसनि खे शाहूकार छॾी त भलो आहे, उनखां जो उन्हनि खे मिसकीन छॾे वञी माण्हुनि अॻियां मुहताज बनिया वतन। यानी तो वटि जेको माल मिल्कियत ज़र आहे उहो पंहिंजे बच्चनि पंहिंजे औलाद जे लाइ छॾे वञ, विकिणी न वञ, खपाए न वञ जो सुभाणे तुंहिंजा पोयां पिनंदा वतन। दोस्तान गिरामी जॾहिं पंहिंजी मिल्कियत औलाद जे विच में तक़सीम कयो त सभिनी खे बराबरि हिसो ॾियो। हिकु औलाद सां वधीक प्यार हुजणु सबबु उनखे वधीक नवाज़णु ऐं ॿियनि जो हिसो बि उनखे ॾियणु। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो ज़ुल्म आहे। हिकु पुट खे 5 एकड़ ज़मीन ॾियो, ॿिए खे हिकिड़ो जरेब ज़मीन जो ॾियो था। मुंहिंजे आका फरमायो ख़बरदार हू बि तुंहिंजो पुटु आहे, हू बि तुंहिंजो पुटु आहे, जहिड़ो हुनखे तो भाई तहिड़ो हुनखे भा। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत कनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इन्नर रजुल अविल मरअत
लयमलु बितातिल्लाह सित्तीन सनतन सुम्मा यहदिरुहुमल मौत फयज़ारान फिल वसीयत फतजिबु लहुमन नार। अबू दाऊद शरीफ जी हदीस का फरमायो, बेशक को मर्द या का औरत 60 सालन ताईं अल्लाह जी इबादत कन था, वो मरण जे वक्त वसीयत में वरसे में के नुक़सान पहुंचाइन था तो उन्हनि लाइ जहन्नम जी बाह वाजिब थी वञे थी। यानी जवानीअ जा जोबन पीरीअ जे पसाहन ताईं रोज़े नमाज तहज्जुद में गुज़ारियूं, पर उन्हनि खे जेका अल्लाह मिल्कियत ॾिनी उन मिल्कियत जी विरासत में को नुक़सान कनि था, या वरी जेको माल मिल्कियत अल्लाह उन्हनि खे ॾिनी सोचनि था त हाणे पोइते पुट मथां विढ़नि, ख़र्च लाइ पंहिंजे ज़ाती अयाशी जे लाइ उहा मिल्कियत खपाए छॾनि था। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त भली 60 साल ज़िंदगी जा इबादत में गुज़ारियईं, आबिद बणिजी गुज़ारियईं, पर उहो जहन्नम में वेंदो, छो तो पंहिंजी औलाद सां नाइंसाफ़ी थो करे। सिर्फ़ वसीयत में कंहिं वारिस खे महरूम कयो, कंहिंखे उन जे हिस्से खां वधीक ॾिनो, तो उन सबब जे करे उन्हनि जे 60 सालनि जी इबादत तबाह थी वई। यानी उन मिल्कियत जे अंदरि हिकिड़े खे कार ॾिनो, ॿिए खे मोटरसाइकिल ॾिनो, जेकॾहिं हिकिड़े खे 2 वॻा वठी ॾिनो, ॿिए खे हिकिड़ो वॻो वठी ॾिनो। मुंहिंजे आका फरमायो इहो बि औलाद सां ज़ुल्म आहे, ऐं इहो ज़ुल्म न कयो, बराबरी जे बुनियाद ते हलो। पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजी मिल्कियत औलाद खे विरहाए जुदा करे ॾियणु नाहे, ज़रूरी नाहे। जेकॾहिं का मिल्कियत विरहाए ॾिजे त बि पंहिंजी ज़िंदगी ताईं कब्ज़ो अख्तियार पंहिंजे हथनि में रखो। हुज़ूर फरमायो तव्हां मालदार आहियो न, 7 पुट आहिनि, उन्हनि पुटनि में मिल्कियत विरहायो भली, पर उन जो अख्तियार पंहिंजनि पुटनि खे न ॾियो जेसीं ताईं अमीं जीअरा आहियो। उन जो अख्तियार पाण वटि रखो, छो त अॼुकल्ह औलाद में शनास तमामु घटि आहे। केतिरा माण्हू ॾिठा विया जन पंहिंजी मिल्कियत खे पंहिंजे औलाद खे विरहाए जुदा करे ॾिनी, ऐं उहे माण्हू ख़ुदि वालिदैन अबो अम्मा मानीअ जे टुकर लाइ धिका पिया खाइनि। जन ईअं कयो, पीरीअ में बुढ़ाइप में पंहिंजी मिल्कियत विरहाए उन जा हक़ वास्ता पुटनि जे हवाले कया, उन्हनि जे ज़िंदगी में या छो त उन्हनि खे अणमुलो मिलियो, पुटनि अयाशीअ में गुनाहनि जे कमनि में खपाए छॾियो, या वरी हुननि जो पीउ माउ खां मिल्कियत वठी पुट न पीउ खां तबियत पुछणु अचनि, न माउ जो को ख़्यालु कर। हूअं त ख़्यालु कंदा हुआ न त अबे खां मिल्कियत वठणी आहे, माल मिलंदो, पर अबे जेकॾहिं इंसाफ़ कंदे विरहाए ॾिनी, हक़ वास्ता ॾिना, त हाणे अबो बि वियो, माउ बि वई, मिल्कियत धन ऐं दौलत जे लाइ अबे अम्मा जो अदब एहतराम ख़तमु करे थो छॾे। दोस्तान गिरामी, पंहिंजी ज़मीन मिल्कियत हिकिड़ो शख़्स हो जंहिं पंहिंजी ज़मीन पुटनि खे विरहाए ॾिनी। जॾहिं हर शइ पुटनि जे हथ में अची वई, ॾिठाई त हाणे पुटनि में उहो ख़्यालु अदब ऐं फर्मा बरदारी वारी ॻाल्हि न रही आहे। उन माण्हू सोचियो त मूं ग़लती कई आहे जो सभु शइ पुटनि जे हवाले कयमि, हाणे त मूंखे मानी खाराइण लाइ बि तयारु न आहिनि, हाणे को हीलो कयां जीअं ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं सुठा गुज़रनि। उन शख़्स ठिकरियुनि खे घड़े सिकनि वांगुरु गोल ठाहे ॻोथरियूं भरियूं, जीअं पंहिंजो टेंगलो 5 रुपया 2 रुपया अहिड़ी तरह सां ठिकरियूं ॻोथरियूं भरे उहे ॻोथरियूं संदूक में विझी बंदि करे रखियईं। सभिनी पुटनि खे घुराए चयईं त अब्बा, मुंहिंजे ज़िंदगी जी कमाई सोन चांदीअ जा सिक्का सभु हिन संदूक में हिन, इहा संदूक उनखे ॾींदुसि जेको मुंहिंजी ख़िदमत कंदो। पोइ पुट सिकनि ऐं सोन जी लालच ते संदसि तमामु घणी ख़िदमत कंदा हुआ। जंहिं बि पुट जे घर में मानी पचे भई त अवल पीउ जे घर पे मोकिले, वञी पहिरीं रगड़ बाबे खे ॾेई अचो।
इन तरह उन माण्हूअ जा ज़िंदगी जा ॾींहं ख़ुशहाली में गुज़रिया। संदसि मरण खां पोइ संदूक जो खोलियऊं त उन में ठिकर ऐं भितर ॻोथरियुनि में भरियल हुआ ऐं ख़बर पई त ही बाबे हिकमत मां कमु वरितो हो जो असांखे मिल्कियत विरहाए ॾिनई। असां उन जो ख़्यालु न रखंदा हुआसीं। पीउ वारी पिदरी शफ़क़त, माउ वारी मुहबत विसारे वेठा हुआसीं। पर ही बाबो असांजे लाइ अज़ीम मिसाल छॾे वियो जो उन संदूक वारे ख़ज़ाने जे करे असां बाबे खे मानी पे मोकिली। सो अॼुकल्ह हाल अहिड़ो आहे जो जेकॾहिं माण्हू वटि कुझु आहे त हर को उन जो सलामी आहे, सुञे खां को पुछण वारो न आहे। इन जे करे पंहिंजी मिल्कियत पंहिंजे ज़िंदगी में पंहिंजे कब्ज़े अख़्तियार में रखो ऐं मरण वक़्तु वसीयत में इंसाफ़ कयो, कंहिं वारिस खे महरूम न कयो। छो त आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन फर्र बेमीरास वारिसिन कतअल्लाहु मीरासहु मिनल जन्नत। जेको माण्हू कंहिं वारिस खे मीरास ॾियण खां भॻो त अल्लाह ताला उन जी जन्नत जी मीरास ख़तमु करे छॾींदो। यानी को माण्हू उन वटि अचे, बाबाई मुंहिंजो तोॾे हक़ आहे, या पीउ मरी वियो, उन्हनि जा उन जो भाउ चाचो ज़िंदा, भाइटिया आया, चाचा की असांजे अबे जी मिल्कियत असांजे हवाले कर। रहमत वारे हबीब फरमायो, जेकॾहिं उहो नथो विरहाए ॾे, क़यामत जे ॾियारे उन जेके नेकियूं कयूं हो, नेकियुनि जो जेको सुहिणो बदिलो उनखे मिलणो हो, मां रब उहा जन्नत वारी मीरास उनखे कोन ॾींदुसि। दोस्ताने गिरामी, पुट हुजे या न्याणी, उन जी शादी कराइण पीउ माउ जे मथां लाज़िम आहे। इज़त वारे माण्हू खे लाज़िम आहे त औलाद जे बालिग़ थियण खां अॻु उन्हनि जो रिश्तो तय करे, जीअं औलाद बालिग़ थिए त उन्हनि जी शादी कराए। जेकॾहिं शादी नथो कराए ऐं इत्तफ़ाक़न औलाद खां को गुनाह थिए थो त उन गुनाह जो भार उन जे वारिस जे मथां पवंदो। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन वुलिद लहू वलदुन फलयुसन इस्मुहु व अदबहु फ़इज़ा बलग फलयुज़व्विजुहु फ़इन बलग वलम युज़व्विजुहु फ़असाब इस्मन फ़इन्नमा इस्मुहु अला फ़इन्नमा इस्मुहु अला अबी। दुरूद पाक मुझे आका थे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। हुज़ूर फरमायो, जंहिंखे पुट ॼमे त पीउ माउ ते हक़ आहे त उन जो नालो भलो रखे, उनखे सुठा अदब सेखारे, जॾहिं बालिग़ थिए त उन जी शादी कराए। पर जेकॾहिं पुट बालिग़ थी वियो ऐं पीउ उन जी शादी न कराए, उन खां को गुनाह थी पियो त उहो गुनाह पीउ जे मथां आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त पंहिंजे औलाद जी शादी करायो, उन्हनि जा गुनाह पंहिंजे मथां न खणो। जंहिंखे अल्लाह ताला औलाद अता करे, उनखे खपे त उनजो नालो रखे, उनखे सुठा अदब सेखारे ऐं जॾहिं बालिग़ थिए त उनजी यकदम शादी कराए। दोस्तो, ॾिठो वञे त हिन दौर में न्याणियुनि जो ॼम तमामु घणो थी वियो आहे। माण्हुनि में इहा बीमारी पइजी वई आहे जो न्याणियुनि जी शादी नथा कराइनि। सालनि जा साल न्याणियूं बालिग़ वेठियूं, को फ़िकिर ई न आहे। हालांकि हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, सुहिणो मौला अली थो फरमाए, रवायत थो करे, सलासुन या अली ला तो अखिरुहुन्न अस्सलात इज़ा आतत कवल जनाज़त इज़ा हदरत वल अय्यम इज़ा वजदत कुफ़अन। मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो, ओ सुण अली, टे कम अहिड़ा आहिनि जिन में देर न कजे। हुज़ूर फरमाइनि था मौला अली खे, सुण अली, टे कम अहिड़ा आहिनि जिन में देर न कर। सभ खां पहिरियों, तंहिं वक़्तु थी वञे निमाज़ जो त निमाज़ वक़्त ते पढ़ंदो कर, उन में देर न कर। नंबर ॿियो, जनाज़ो जॾहिं ॾिसीं थो त हाज़िर थियो आहे,
तो जनाज़े निमाज़ पढ़ंदो कर। ऐं असां पंहिंजो मिट माइट अज़ीज़ रिश्तेदार बि गुज़ारे वेंदो न, कुल्हे कांधी बि थींदासीं जॾहिं सिफ़ूं लॻंदियूं हमरा ओ परी कुंड ते वेठो आहे। अड़े अबा छो? चई कपिड़ा साफ़ न आहिनि, शर्म नथो अचे। कपिड़ा साफ़ न हुए त अल्लाह जे नेकबाने जो कुल्हे कांधी कीअं थियो आहे? आयो जनाज़े निमाज़ में आहीं, आयो निमाज़ जे लाइ शामिल थियो आहीं, ऐं निमाज़ में ख़ुदा तोखे नथो शामिल करे। छो त जेके जनाज़े निमाज़ में शिरकत कंदा आहिनि, दुआ कंदा आहिनि, रब जो उन्हनि जे मथां रहमतूं वसंदियूं आहिनि। लतीफ़ साईं फरमायो त के वेझा ई दूर, के दूर बि ओॾा सुपरी, के वेझा निमाज़ जे वक़्त ते सिफ़ूं लॻी रहियूं हूंदियूं आहिनि, इमाम बीठो हूंदो आहे, उन हुअण जे बावजूद बि निमाज़ में शामिल न थींदो आहे। ऐं किन खे रब नसीब कंदो आहे त मेल पंध करे उन निमाज़ में शामिल थींदा आहिनि। हुज़ूर छा फरमायो? सुहिणा अली जॾहिं जनाज़ो तयारु ॾिसी त उन जी निमाज़ पढ़ंदा कयो। ऐं रनड़ औरत, बेवाह औरत या तलाक जंहिंखे मिले, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन औरत जे लाइ जेकॾहिं अवां वटि को बि रिश्तो अचे त उनखे परणाइण में देरि न कयो। असां वटि कुंवारियूं न्याणियूं त वेठल आहिनि, पर आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरगीब ॾिनी ऐं फरमायो कंहिंखे? सुहिणे मौला अलीअ खे। सुहिणा अली हैदर करार जेकॾहिं कंहिं रनड़ या तलाक याफ़्ता औरत जे लाइ को रिश्तो घुरणु अचे त उनखे परणाइण में देरि न कयो। लिल मरअत सितरान अज़्ज़ौज वल क़ब्र, औरत लाइ ॿ पर्दा आहिनि। मुंहिंजे आका फरमायो हिकिड़ो पर्दो उन जे लाइ मुड़ुसु आहे, छो त मुड़ुसु वारी हूंदी त केरु उन ते तुहमत न हणंदो, केरु उन ते इल्ज़ाम न हणंदो। ऐं क़ब्र जे अंदरि जॾहिं औरत दफ़न थी वई तॾहिं बि उन जे लाइ केरु चूचुरा न कंदो। मुंहिंजे आका फरमायो इहे ॿ ढक आहिनि, पर्दा आहिनि। ऐं दोस्तो, हमेशह असां मुस्लमान आहियूं, रिश्ता थींदा आहिनि। कॾहिं कॾहिं असांजे बरोच को ग़लति रवाज, मर्द माण्हू पाण में वेठा मशवरो करे न्याणियुनि जा संग रिश्ता तय करे छॾियो। बाबा फिलाणी न्याणी फिलाणे जे हवाले, फिलाणी फिलाणे जे हवाले। लेकिन दोस्तान गिरामी, मुंहिंजे आका मदीने वारे साईं छा फरमायो? इन मामले में असां शरीयत खे न ॾिसंदा आहियूं। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त जॾहिं कंहिं बि न्याणीअ जे रिश्ते जे लाइ मशवरो कयो था त उन जी माउ खां ज़रूरु पुछो। पाण में मर्द खे, मर्द हाकिम आहे, उन जो हिकिड़ो पंहिंजो अजुर आहे, उन जो हिकिड़ो पंहिंजो एज़ाज़ आहे। पर मदीने वारे साईं फरमायो आमिरुन निसाए फी बनात हिन, ज़ालुनि सां सलाह मशवरो कयो उन्हनि जे न्याणियुनि जी शादी कराइण वक़्तु। जॾहिं उन जी अमड़ सां मशवरो ज़रूरु कयो, मर्द पाण में तय न करे छॾियो। इन जे लाइ तो पीउ जी भेट में अमड़ पंहिंजे औलाद जी पालना में वॾो वक़्तु ज़ाया कंदी आहे। पेट में सांढे उहा, ॼणे उहा सूर ॾिसे, खीर पियारे। जहिड़ी ख़िदमत औलाद जी अमड़ कंदी आहे, अहिड़ी ख़िदमत अबो न कंदो आहे। मदीने वारे आका फरमायो त जॾहिं बि अहिड़ो मरहलो अचे त रिश्तेदारी जे मामले में उन न्याणीअ जी माउ सां मर्द खे खपे त ज़रूरु सलाह करे। दोस्तान गिरामी, नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां ऐं अव्हां जी रहनुमाई कई। ताजदार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत वारे ॾींहुं टिनि माण्हुनि सां मुंहिंजी दुश्मनी हूंदी। जिते नफ़्सी नफ़्सी जो आलम हुजे, केर बि कंहिंजो वारिस न हुजे, उन ॾिहाड़े हिकिड़ो ई शिफ़ा करण वारो आका मदीने वारो साईं, ऐं उहो फरमाए त मुंहिंजी उन्हनि टिनि माण्हुनि सां दुश्मनी हूंदी। जंहिंसां मां दुश्मनी रखंदुसि उनखे हलाक करे छॾींदुसि। पहिरियों उहो माण्हू जंहिं मुंहिंजे नाले सां कसम खयो या मुंहिंजे नाले कंहिंसां वाइदो कयो ऐं फिरी वियो। हुज़ूर फरमायो
जंहिं मो मुस्तफ़ा जो नालो खयो, मुहम्मद करीम जो नालो खयो। कॾहिं कॾहिं असां हर ॻाल्हि ते कलमो पढ़ंदा आहियूं। कलमो पढ़णु दरअसल कसम खणणु आहे, ऐं जेकॾहिं कूड़ी ॻाल्हि ते उन कसम खयो आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो उहो माण्हू क़यामत जे ॾियारे मुंहिंजो दुश्मन हूंदो, मां मुस्तफ़ा हुन जो दुश्मन हूंदुसि। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो उन खां पोइ ॿियो नंबर माण्हू जंहिं कंहिं आज़ाद माण्हूअ खे पुट या न्याणीअ खे विकिरो करे उन जी रक़म वठी खाधी। असीं न्याणियुनि जी रक़म वठूं था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं पंहिंजे न्याणीअ जा टका वरिता, ॾोकड़ वरिता, रक़म वरिती, शहर जा माण्हू वरी दाना छा कंदा, साईं मौली साहब लिख 5 लख हक़ महर। अड़े बाबा 5 लख छो? चइसि हूअं माण्हू चवंदा त न्याणीअ जा पैसा वरिता अथई न, हाणे तूं ख़ुदा जी ज़ात खां लिकी पियो ऐं उहा महर जे 5 लख वठी थो त उहा तुंहिंजे न्याणीअ जी आहे। पीउ माउ खे टको बि हराम आहे, इस्तेमालु हक़ महर मंझां उन जा पीउ माउ नथा खणी सघनि, उन जी न्याणी खणंदी। पर अॼुकल्ह अफ़सोस आहे जो हक़ महर त मुड़ुसु अदा ई नथो करे। क़यामत जे ॾिहाड़े उन खां सख़्तु पुछाणो थींदो। रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरियों उहो माण्हू जेको मुंहिंजो नालो खणी कसम खणे ऐं उन खे न निभाए, मां क़यामत में उन सां दुश्मन हूंदुसि। ऐं नंबर ॿियो जेको पंहिंजो न्याणियो विकिरो करे थो उन जो बि मां दुश्मन हूंदुसि। ऐं टियों उहो माण्हू जेको मज़दूरीअ ते रखियो, उन खां कमु वरितई ऐं उन मज़दूर जी मज़दूरी नौकर खे पघार न ॾिनी। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे। आका रहमत वारे हबीब फरमायो क़यामत जे ॾिहाड़े उन जो गिरेबान हूंदो, मूं मुस्तफ़ा जो हथु हूंदुसि त मुंहिंजो उम्मती सॾाए तो अल्लाह जे दोस्त जो हक़ गज़ब कयो, मज़दूर खे मज़दूरी न ॾिनई, मुलाज़िम खे वक़्त ते पघार न ॾिनई। रहमत वारे हबीब फरमायो क़यामत जे ॾिहाड़े मां मुस्तफ़ा उन सां दुश्मनी कंदुसि। दोस्तो, निकाह मुंहिंजे आका जी सुन्नत आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु चवे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो एलनुन निकाह, यानी निकाह जो ऐलान कयो, यानी निकाह लिक छुप में न कयो। जीअं कंहिंखे ख़बर पए त पए, बल्कि निकाह पधिरो कयो त हर कंहिंखे ख़बर पवे त फ़िलाणे जी फ़िलाणे सां रिश्तेदारी थी आहे। ऐं उन लाइ निकाह मस्जिद में करणु मुस्तहब आहे। निकाह असीं शादी हालनि जा हैराक थी विया आहियूं, छो त असां वटि रस्मूं अची वियूं आहिनि, रिवाज अची विया आहिनि। आका फरमायो त निकाह मस्जिद में करायो। ऐं मस्जिद जे अंदरि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जॾहिं शादियूं थींदियूं हुन त दफ़ वॼाया वेंदा हुआ। दफ़ इस्लाम में नाजाइज़ कोन्हे, छो त उन जो मक़सदु इहो हूंदो हो माण्हू मुतवजह थींदा त छाजे लाइ पियो दफ़ वॼे। ॿुधायो वेंदो हो त फ़िलाणे जो निकाह आहे, शादी आहे, यानी उन खे आम कयो, लिक में निकाह न कयो, लिक छुप में रिश्तेदारी न कयो। मस्जिद में बि इन जे करे जो अच वञ ॻोठ वारा माण्हू ॾिसंदा त हीअ अवेले टाइम ते मस्जिद में माण्हू छा लाइ पिया वञनि, ख़बर पवंदी त फ़िलाणे जो निकाह आहे, उन जे लाइ माण्हू गॾु पिया थियनि। पुट या न्याणीअ जी शादीअ ते वलीमो करणु मुंहिंजे आका जी सुन्नत आहे। जेको शादीअ वारे ॾींहुं ज़रूरी आहे पंहिंजी ताक़त आहर नंगर ठाहे वलीमो खाराइणु आका जी सुन्नत आहे। पर असीं अॼुकल्ह वलीमे खां टरी विया आहियूं, ॾोकड़ था वठूं। शादी हाल ते अॻ में ई हमरा वेठा आहिनि, बैग खयूं बाबा, ॾिनो पुटु छुटे जो, आयो ही मानी खाइण, कुझु ॾियो वञ, वेंदे महिल बि नालो लिखायो वञ। इहे असां वटि ग़ैर शरई रस्मूं आहिनि। इस्लाम में इन जी का अहमियत न आहे। वलीमो इहो आहे जो पुट जी शादी करे, भली तूं पंहिंजी ताक़त आहर 2 देगूं लाहे फ़ी सबीलिल्लाह ग़रीबनि में माइटनि में विरहाए, उन जा ॾोकड़ न वठि। वलीमो इहा शइ आहे जंहिं शादीअ जा ॾोकड़ असीं ख़ुदि वठूं था। इहे असां वटि ग़ैर शरई रस्मूं मुरवज थी वियूं आहिनि। मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औलम अला सफ़ियत बिन्ते हय्य बिसवीकिन व तमरिन। तिर्मिज़ी शरीफ़ जी हदीस आहे। मुंहिंजे आका फरमायो रसूल
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीबी सफ़िया बिन्त हुय्य रज़ियल्लाहु ताला अनहा सां शादी कई तो उन जो वलीमो सत्तू ऐं खजूर ते कयाऊं, छो त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि जेको हाल हो सो पिरियां नाल कयां ऐं उन वलीमे जे मानीअ जा पैसा न वठिबा आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारींदा हुआ त जॾहिं शादीअ वारी राति घोट कुंवार मिलनि त घोट अॻियां बीहे कुंवार पोयां बीहे, ॿई ॼणा बरकातूं नफ़िल पढ़नि। ऐं असां वटि रवाजी उबतो आहे। मां 2 टे निकाह पढ़णु वियुसि, चयूं साईं मौलवी साहब घोट खे नफ़िल पढ़ा। अबा मां नफ़िल फ़र्ज़ी नमाज़ आहे छा? घोट पंहिंजी कुंवार खे नफ़िल पढ़ाईंदो। शरअन हुकुम इहो आहे त घोट पंहिंजी कुंवार खे नफ़िल पढ़ाईंदो, मौलवी घोट खे कोन पढ़ाईंदो। पर अफ़सोस इहो आहे जो घोट खे निमाज़ पढ़णु अचे त पढ़े न, कुंवार खे बि उहो घोट पढ़ाईंदो जंहिंखे पाण खे पढ़णु अचे। जेके पाण खे ई निमाज़ पढ़णु न ईंदी रुगो टकरनि ते ज़ोर आहे, वाणकी रस्म। आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मत इहो हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारींदा हुआ इहा ॻाल्हि, अल्लाहुम्मा बारिक ली फी अहली व बारिक ले अहली फी, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़हुम मिन्नी वर्ज़ुक़नी मिनहुम, अल्लाहुम्मा अजमा बैनना मा जमअत फी खैरिन व फर्रिक बैनना इज़ा फर्रक़त इला खैर। घोट नफ़िल पढ़े पाण, कुंवार खे नफ़िल पढ़ाए, उन खां पोइ आका ही दुआ सेखारी त इहा दुआ अल्लाह जी दरबार में घोट घुरे, जेको ख़ुदा खां घुरंदो अल्लाह उनखे ॾेई छॾे। ॾिसो हुज़ूर जी शरीयत केॾी आसान आहे। जॾहिं कंहिंजी शादी थींदी हुई त मुंहिंजा आका रहमत वारा हबीब घोट खे मुबारक ॾींदा हुआ, बारकल्लाहु लकुम व बारक अलैकुम व जमा बैनकुमा फी खैर। मुंहिंजा आका रहमत वारा हबीब मुबारक ॾींदा हुआ। ही तव्हां सां जेका घोट खे मुबारक ॾींदा आहियूं इहा आका जी सुन्नत आहे, इहा रस्म अदायगी न आहे, पर रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। असांजे मुआशरे में शादीअ जे मौक़े ते हज़ारे रीतूं रस्मूं आहिनि ऐं जाहिल माण्हू वरी उन खे दीन सम्झनि था त हीउ दीन जो हिसो आहे। दोस्तो असीं मुस्लमान आहियूं, अल्लाह जा ख़ल्क़ियल आहियूं, रसूलुल्लाह जा उम्मती आहियूं। असां वटि आसमानी किताब क़ुरान मजीद जी सूरत में मौजूदु आहे। सुहिणे हबीब मदीने वारे आका जी सुन्नत ऐं शरीयत मौजूदु आहे। शरीयत पाक जो रस्तो आसान आहे, ग़मनि ॾुखनि खां निजात जो रस्तो आहे। मुस्लमानी आसानी आहे, उन राह में असांजी दुनिया आख़िरत जी इज़्ज़त ऐं आबरू आहे। इस्लाम जे तरीक़े ते हलण सां अल्लाह बिराज़ी त मदीने जो शहनशाह बिराज़ी। जॾहिं असां पंहिंजे पुट या न्याणी जी शादी कयूं था त सभु मिटनि माइटनि यारनि दोस्तनि अज़ीज़नि क़रीबनि खे सॾींदा आहियूं। उन ख़ुशीअ जे मौक़े ते रुठलनि खे बि परचाईंदा आहियूं। मुंहिंजे आका फरमायो इहो सुठो ऐं सुहिणो अमल आहे, प्यारो अमल आहे। दोस्तान गिरामी हज़रत मुजाहिद रिवायत थो करे त हिकु भेरे आउं हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु सां गॾु वञी रहियो हुउसि। हिकु तरफ़ां तबले जो आवाज़ु आयो शादीअ जे मौक़े ते। फसमिअ सौत तबलिन फअदखल इस्बअैहि फी उज़ुनैहि। जॾहिं पाण तबले जो आवाज़ु ॿुधूं त पंहिंजे कननि में आङुरियूं विझी छॾियूं। मूं चयो उन खां पोइ पुछूं त हीउ छा जो आवाज़ु आहे? ॿुधायो वियो तबल जो आवाज़ु आहे। मूं चयो हा। वरी तकड़ा तकड़ा हलिया। 3 भेरा ईअं पुछूं। जॾहिं आवाज़ु अचणु बंदि थियो त पोइ कननि मां आङुरियूं कढियूं। सहाबी ॿिए सहाबी खां पुछियो त ईअं छो कई, कननि में आङुरियूं विधई? फरमाई हा कज़ा फ़अल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां हिकु शादीअ जी महफ़िल मां गुज़रिया हुआसीं, उते ईअं राग वेराग जी महफ़िल ही। रसूलुल्लाह जे कननि ते जॾहिं उहो दोल जो आवाज़ु पियो त मदीने वारे आका पाण पंहिंजे कननि में आङुरियूं ॾेई अॻिते एसी ताईं गुज़रंदा रहिया जेसी ताईं संदन कननि ते उन दोल जो आवाज़ न पे आयो। अल गनाओ
युम्बितुन निफाक फिल कल्ब। मुझे आका रहमत वारे हबीब फरमायो जॾहिं अवां गैर शरई कलाम ॻायो था या ॻारायो था त दिलनि में निफ़ाक़ पैदा थिए थो, दिल जे अंदरि बुग़्ज़ पैदा थिए थो ऐं ख़ौफ़ ख़ुदा दिलि मां ख़तमु थी वेंदो आहे। सौतान मलऊनतान सौतुल मज़ामीर व सौतुन निसाए। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ब आवाज़ लानत कयल आवाज़ आहिनि, हिकु गैर शरई कलाम ॻाइण वारो ऐं उन सां गॾोगॾु जेका औरत ॻाए थी इहो बि लानत वारो आवाज़ आहे। लानतुल्लाह अलल काज़िबीन। अल्लाह जे क़ुरान कूड़नि ते लानत कई आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हु फरमायो बीबी आयशा सिद्दीक़ा पंहिंजी हिकु माइटियाणी जी शादी कराई। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया फरमायूं छा तव्हां कुंवार मोकिले छॾी? अर्ज़ु कयूं आका हा। फरमायूं छा उन सां गॾु को माण्हू न मोकिलियो जेको ॻाईंदो वञे? हा। कुंवार हुज़ूर फरमायो तव्हां मोकिले छॾी, घोटे था वठी विया? साईं हा। पाण फरमायूं उन सां गॾु को माण्हू मोकिलियो हा जेको ॻाईंदो, सहरा लाॾा ॻाईंदो वञे। हा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अम्मा आयशा चयो त को न मोकिलियो अथऊं। पाण फरमायूं अंसार अहिड़ी क़ौम आहे जेके ॻाइण सां मुहबत रखंदा आहिनि। कुंवार सां को माण्हू मोकिलियो हा जेको चवंदो वञे। हा। छा चवे? हा अतैनाकुम अतैनाकुम फहय्याना वहय्याकुम। यानी मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिहरो सेखारियो त कुंवार सां गॾु का अहिड़ी न्याणी या अहिड़ो माण्हू गॾु वञे जेको घोट ऐं कुंवार जे लाइ दुआ या कलमात वारा सहरा लाॾा चवंदो वञे। असली लाॾा ऐं सहरा इस्लाम में मनो कोन्हनि, पर असां बाज़ारी कलाम, असां जूं न्याणियूं कॾहिं कॾहिं शादियुनि ते निकाह पढ़णु वेंदा आहियूं, आवाज़ कननि ते असांखे ईंदो आहे, ॻोढ़ा ॻणंदा आहिनि शर्म खां, असांजो कंधु हेठि हूंदो आहे छो त असां जूं न्याणियूं आहिनि, असांजा नंग आहिनि ऐं उन्हनि जे ज़ुबान ते बाज़ारी कलाम हूंदा आहिनि। ख़बर नाहे त हू कंहिंजे लाइ पई चवे। वॾड़ियूं लाॾा सहरा जेके शरअन जाइज़ बि आहिनि, इस्लाम बि उन जी इजाज़त ॾिनी आहे। उन में दुआऊं हूंदियूं हुओ, औलाद जूं दुआऊं हूंदियूं हुओ, सुख सलामती जूं दुआऊं हूंदियूं हुओ। इहा त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब इजाज़त ॾिनी आहे। दोस्तान गिरामी, उन खां पोइ पाण वरी लावनि में टकर हणंदा आहियूं, लाव ॾियारींदा आहियूं। इन टकरनि जो शरीयत में को बि जवाज़ नाहे। उन सां गॾोगॾु मोड़ ॿधंदा आहियूं ऐं मोड़नि में वरी हिकिड़ो अमल जेको असां अपनायूं था, अॼुकल्ह रवाज आहे, बाबा घोट खे अजरक सां गॾु रओ बि ॾियो। मां हदीस थो ॿुधायां, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे तक़रीर में कंहिं ते तनक़ीद न हूंदी आहे। क़ुरान ऐं हदीस जेको फरमाइनि था उहो ॿुधाईंदुसि, ज़रूरु ॿुधाइबो। आका फरमायो त जंहिं मर्द औरताणो कपिड़ो पातो अल्लाह जी उन जे मथां लानत आहे। ख़ुदा ऐं उन जा फ़रिश्ता उन ते लानत कंदा रहनि था ऐं तूं उन घोट खे पाराईंदो आहे जेको आका रहमत वारे हबीब जी सुन्नत निकाह अदा करे रहियो हूंदो आहे। अजरक पारा जेको मर्द जो शान आहे, अजरक सां गॾु मायाणो रओ, मायाणी पोती। जंहिं अबा शादीअ जी राति पोती पाती, अॻिते कहिड़ा लक्षण ॾेखारियो? पोती मायूं पाईंदियूं आहिनि या मर्द पाईंदा आहिनि? ऐं मदीने वारे आका जी हदीस तव्हांजे साम्हूं मूं पढ़ी। हुज़ूर फरमायो त जेकॾहिं मर्द ऐं वरी माईअ खे अजरक त हिकिड़ो पाक लिबास आहे, उहो लिबास आहे जेको औरत बि पाए सघे थी त मर्द बि पाए सघे थो, छो त अजरक पोती न आहे। चादर रओ गंदी जंहिंखे पाण चऊं था, उहा गंदी औरतुनि लाइ आहे, मर्दनि लाइ न आहे। हुज़ूर फरमायो हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जे घोट खे लानती बनाइणो अथव त भली उन खे मोड़ सां गॾु माइन वारो रओ ॿधो, जे रहमती बणाइणो अथव त मोड़ सां गॾु अजरक पारायो। अजरक हुज़ूर जी काली कमली आहे, सुन्नत बि आहे त सवाब बि आहे। मूंखे उम्मीद आहे अल्लाह ताला असांखे पंहिंजे हबीब जे सदके अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ अॼु मूं चाहियो त कुझु ज़रूरी मसइला मामला असां वटि शरीयत जूं हदूं किरास थींदियूं पियूं वञनि ऐं माण्हू फिरी गिरी मुलनि ते मौली साहब तव्हां हक़ नथा चओ।
हक़ त क़ुरान में भी लिखियल आहे पर क़ुरान खे को पढ़े, हक़ हदीस में भी लिखियल आहे पर हदीस खे को पढ़े। शन अल्लाह ताला असां खे हक़ ऐं सच